सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुल-नबी जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। वफ़ाक़ी राजधानी में कटी तोपनि ऐं सूबाई गादी वारनि शहरनि में एकवी तोपनि जी सलामी। मस्जिदनि में मुल्की तरक़ी ख़ुशहाली मुसलमाननि जे इतिहाद लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। नंढनि वॾनि शहरनि में मीलाद जो महफ़िलूं, मस्जिदनि, गेटनि ऐं घरनि खे सिंगारियो वियो। इस्लामाबाद, कराची, लाहौर, पेशावर ऐं कोयटा समेत मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। हर पासे सरकार जी आमद मरहबा जी गूंज। सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस ऐं सेमिनार पिणु मुनक़िद कया पिया वञनि। पैगंबर इस्लाम जी ज़िंदगी ऐं इस्लाम जी सरबुलंदी लाइ कयल अज़ीम कोशिशनि ते रोशनी विधी पई वञे। सदर, वज़ीर आज़म ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन जो अवाम समेत मुस्लिम उम्मत खे ईद मिलादुल-नबी जूं वाधायूं। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहंदी दुनिया ताईं इंसानियत लाइ हिदायत जो सरचश्मो आहे। संदसि सीरत तैयबा असांखे ज़िंदगी जे हर शोबे में रहनुमाई फराहम करे थी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानियत सां मोहबत ऐं हमदर्दी जे पैगाम खे आम करण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुस्लिम उम्मत ऐं पाकिस्तान के पेश चैलेंजिस जो हल नबी अकरम जी तालीमात में आहे। इख़्तिलाफ़नि खे पुठिते धिके मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी लाइ कमु करणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरी इंसानियत लाइ रहमत बणिजी आया। संदसि ज़िंदगी जो हर पहलू असां लाइ मशनेर आहे। कराची में ईद मिलादुल-नबी जे मौक़े ते निकिरंदड़ जुलूसनि लाइ सिक्योरिटी ऐं ट्रैफ़िक जा इंतज़ाम। नश्तर पार्क में कंट्रोल रूम क़ाइम। पुलिस मूजिबि 300 खां वधीक कैमराउनि, वेंडी कैम ऐं ड्रोन कैमराउनि सां जुलूसनि जी निगरानी कई पई वञे। ट्रैफ़िक जी रवानी बरक़रार रखण लाइ मुतबादिल ट्रैफ़िक प्लान जारी कयो वियो। ट्रैफ़िक पुलिस जो चवणु आहे त जुलूसनि सबबि एम ए जिन्ना रोड ऐं भरपासे जूं घिटियूं बंदि रहंदियूं। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में जश्न ईद मिलादुल-नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते रैलियूं। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, लाड़काणो, घोटकी में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। बदीन, बाओकोसो, बंगू बहण, दाऊदजानपुर, ढोरो नारो, फेसगंज में मरहबा या मुस्तफ़ा जे नारनि सां रस्तनि ते गश्त। गुपचाणी, जामनवाज़ अली, चरपार, जोही, कंदकोट, कंडियारू ऐं करमपुर में रैलियूं कढे ईद मिलादुल-नबी जो जश्न मल्हायो पियो वञे। मुल्क ऐं क़ौम ॾुखे वक़्त मां गुज़री रहिया आहिनि। सदाईं चवंदो हुयसि त महांगाई ईंदी, माण्हू खिलंदा हुआ। हाणे अवाम हिक वेले जे गबे लाइ बि परेशान आहे। पुरनि जे रूहानी पेशवा पीर पगारे जो पीर ॻोठ में मुरीदनि खे रूहानी ख़िताब। चयाईं अल्लाह ताला पाक पोश केतिरी तौफ़ीक़ अता करे त जीअं उहे मुल्क ऐं अवाम जी हिफ़ाज़त करे सघे। IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलासनि जे शेड्यूल में नेठ पाकिस्तान जो नालो शामिल थी वियो। आलमी मालियाती इदारो 25 सेप्टेम्बर ते पाकिस्तान लाइ $70 अरब जे नए कर्ज़ प्रोग्राम जी मंज़ूरी जो जाइज़ो वठंदो। पाकिस्तान $2 अरब जे फाइनेंसिंग गैप पूरो करण लाइ भाईवारनि सां ज़रूरी माली ख़ातिरियूं हासिल करे चुको। मीरपुर माथिलो में शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी जे भाउ ऐं रैली ते हमले वारे वाक़े जो केस दाख़िल। शहीद साफ़ी जे भाउ याक़ूब गडाणी जी फरियाद ते पांधी लुंड, करमुल्ला ऐं असकर लुंड समेत 16 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो पियो। सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कढियल एहतिजाजी रैली ते हमले में 8 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ।
उबाड़ो वेझो रेणी किनाल भरसाब पोरियत मुबैना तो रकबा कम जे फसल के पानी ॾियण वियल अब्दुल लतीफ़ ऐं अब्दुल वहीद मस्तोई खे अगवा कयो पियो। वारसन खमड़ा थाणे ते अगवा वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। मलेशिया इलाइक़े गुलशन हदीद वेझो क़ौमी शहर ते हादसे में ॿ ॼणा फौत। अणॼातल गाॾी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार बिलाल हिम्मत ऐं शहज़ाद फौती विया। वाक़े बाद फौतनि जा लाश इस्पताल मुंतक़िल। कोट डेची वेझो बुकटीअ ते बिरादरी जी बिंदुरनि में ज़मीनी तकरार तां थियल जड़े जो ज़ख़्मी ख़ैरपुर इस्पताल में फौत। मारिजे विलनि जो अंग वधी ॿ थी वियो। ज़ख़्मी शारीनो थे सकमंजा सूर नसंदे दम ॾेई छॾियो। धुरिन में छिक ताण तेज़। थारूशा भरिसां दरबेलो माइनर खे 10 फुट गारो फसल पाणी हेठि। ॻोठाणनि मौसम ख़ारिज पर सवेकड़नि ते बीठल पोणनि सारनि ऐं भाॼियुनि जा फसल ॿुॾी विया हुए। इसराइली फ़ौज जे गज़ा में पनाहगीरनि जे कैंपनि ते बमबारी वधीक 38 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज जे गज़ा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हमला जारी रखिया। गॾियल क़ौमुनि पारां गज़ा में पोलियो वैक्सीनेशन मुहिम जो ॿियों मरहलो सेप्टेम्बर जे आख़िर में शुरू करण जो ऐलान।